अस्सलाम वालेकुम। अच्छा, ये मुश्कबार क्वेश्चन मोकिलियो। क्वेश्चन नंबर 6 आहे शायदि तव्हांजी टेक्स्ट बुक में, जेको फार्मूले जे मुताबिक़ हल थियणो आहे। तव्हांखे मां चयो हुयुमि त तव्हां पहिरियों चेक कंदो त हे ए स्क्वायर, हे -2ab ऐं +b स्क्वायर इन फॉर्मेट ते आहे या न आहे। यानी पहिरियों परफेक्ट स्क्वायर हुजणु खपे, ॿियों बि परफेक्ट स्क्वायर हुजणु खपे, विच में जेको आहे सो 2ab, यानी कि हिन जो जेको ॿियो मूल आहे, हिन जो ॿियो मूल, ठीकु आहे, मिसाल ए ऐं हिन जो ॿियो मूल, ऐं उन्हनि खे ॿिनि सां मल्टीप्लाई करे ॾिसो हे सही बीहे थो या न। सो असां जेको आहे सो हिन जो पहिरियों ॿियो मूल कढंदासीं, छो जो असांखे बेसिकली हिनखे हिन में बदिलाइणो हूंदो आहे, ए जो स्क्वायर, ठीकु आहे, ऐं हिते बी जो स्क्वायर, ऐं विच में छा करिणो हूंदो आहे, ए ऐं बी खे मल्टीप्लाई करे उनखे ॿिनि सां मल्टीप्लाई करिणो हूंदो आहे। सो असां हाणे 49 ऐं ए स्क्वायर, हे ईअं सॼो ए आहे। 49 जो ॿियो मूल घणो निकिरंदो 7, ऐं पी स्क्वायर जो ॿियो मूल छा निकिरंदो पी, ठीकु आहे। इन जे मथां स्क्वायर ॾींदासीं, छो जॾहिं हिनखे वापसि कन्वर्ट कंदासीं 7 ऐं पी जे मथां स्क्वायर त 7 7 49, 49 ऐं पी मल्टीप्लाइड बाय पी, पी स्क्वायर थी वेंदो। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो, ठीकु आहे। हाणे मां हिन जो ॿियो मूल कढां थो पियो हिते, ऐं हाणे हिन जो चऊं था पिया हिक जो ॿियो मूल छा निकिरंदो, हिक जो ॿियो मूल हिकु ई निकिरंदो आहे। हाणे विच में जेके ॿियो मूल आहिनि अंदरां, इन्हनि खे पाण में मल्टीप्लाई करे 7p मल्टीप्लाइड बाय 1, ऐं इनखे छा सां मल्टीप्लाई करिणो आहे 2 सां, पर छो जो करे माइनस आहे त हिते असां विच में हिते माइनस रखंदासीं, ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं 7 × 14 ऐं पी, इन जो मतिलबु आहे बिल्कुलु ए स्क्वायर -2ab ऐं +b स्क्वायर वारे फार्मूले ते पूरो लहे थो। पोइ असां छा कंदा आहियूं, जॾहिं बि हीअं हुजे न ए स्क्वायर -2ab ऐं +b स्क्वायर, असां इन में इन कंडीशन में छा कंदा आहियूं, हिन जो ॿियो मूल कढंदा आहियूं। ॾिसो ए स्क्वायर जो ॿियो मूल छा निकिरंदो ए, ऐं हिन जो ॿियो मूल कढंदा आहियूं छा निकिरंदो बी। निशानी खणंदा आहियूं जेका मिडिल टर्म हूंदी आहे उनजी, मां प्लस हुजे आहे त हिते प्लस रखूं, हाणे माइनस आहे त माइनस रखंदासीं। हाणे इनखे करे छॾंदासीं होल स्क्वायर, छो जो असां फार्मूलो पढ़ी आया आहियूं त a - b होल स्क्वायर बराबरि हूंदो आहे छाजे, ए स्क्वायर -2ab ऐं +b स्क्वायर जे, ठीकु आहे। अञा ॿियो एग्ज़ाम्पल ॾियांव थो, तव्हांखे बिल्कुलु आसानी सां सम्झ में अची वेंदो। अच्छा, हाणे हे ॾिसो, मां हिकिड़ो ॿियो दर्जो लिखी वरितो आहे। पहिरियों चेक कंदासीं, हाणे हिन में करिणो सिर्फ़ु तव्हांखे छा हूंदो आहे, पहिरें जो स्क्वायर कढो, यानी कि ॿियो मूल कढो, ऐं ॿिए जो ॿियो मूल कढो, ठीकु आहे। उहो हेठि रखी करे विच में निशानी मिडिल टर्म वारी रखो। ॾिसो 36 जो ॿियो मूल छा निकिरंदो 6, हे सॼी जेका आहे न ए आहे, हे सॼी इन जो छा निकिरंदो ए स्क्वायर जो छा निकिरंदो ए, यानी पहिरीं जो निकिरी अची वियो ॿियो मूल निकिरी आयो 6a। हाणे 25 b स्क्वायर जो छा निकिरंदो, 25 जो निकिरंदो 5, ऐं b स्क्वायर जो छा निकिरंदो b। विच में असां निशानी कहिड़ी रखंदासीं, जेकॾहिं प्लस हुजे आहे हिते मिडिल टर्म में त प्लस रखूं, हाणे माइनस आहे त माइनस रखियो, त इहो रखी होल स्क्वायर ॾींदा आहियूं, हे असांजो आंसर निकिरी आयो। चारे करे इनखे असां जॾहिं वापसि फेराईंदासीं त तव्हांखे मां सम्झायो आहे या तव्हां पढ़ी आया आहियो त a - b होल स्क्वायर कीअं हल थींदो आहे। पहिरें जो ॿियो मूल कढिबो आहे, चोरस कढिबो आहे। हाणे चोरस जो मतिलबु आहे इनखे असां 6a खे 6a सां मल्टीप्लाई कंदासीं, हिते 5b खे 5b सां, विच में वरी उन्हनि ॿिन्हिनि खे पाण में मल्टीप्लाई करे 6a ज़रबिया 5b, ऐं उनखे ॿिनि सां मल्टीप्लाई कंदासीं, छो जो करे हाणे विच में माइनस आहे त हिते असां मिडिल टर्म में माइनस ॾींदासीं, ठीकु आहे। हिते छा कंदासीं 6a जे मथां स्क्वायर, हिते 5b जे मथां स्क्वायर। हाणे अचो छॾायूं 6a जे मथां स्क्वायर आहे, हिन जो मतिलबु आहे 6a खे 6a सां मल्टीप्लाई कंदासीं, अंग अंग सां मल्टीप्लाई थींदो 6 36a सां मल्टीप्लाई थींदो a स्क्वायर। हिते अचो त 5b जे मथां होल स्क्वायर आहे, हिन जो मतिलबु आहे 5b खे 5b सां मल्टीप्लाई कंदासीं, 5 5 25b खे b सां मल्टीप्लाई कंदासीं, b स्क्वायर थी वेंदो, ठीकु आहे। हाणे विच वारा पाण में मल्टीप्लाई कंदासीं, हे माइनस 2 6 12 ऐं 5 12 60, a ज़रबिया b ab, ठीकु आहे। हे तव्हांजो ॾिसो जवाबु, ॾिसो वापसि उहो हिन ते असां मोटी अची वियासीं। सो जॾहिं बि तव्हांखे हिन तरीक़े सां मिलियल हुजे दर्जो a स्क्वायर -2ab +b स्क्वायर, त तव्हां छा कंदा सिर्फ़ु हिन जो ॿियो मूल कढंदा, a हिन जो ॿियो मूल कढंदा, b विच में असां निशानी हे वारी खणंदा आहियूं, माइनस त माइनस प्लस हुजे त प्लस मथां होल स्क्वायर ॾींदा आहियूं, बसि एतिरो कमु हुयो। आई होप सम्झ में अची वेंदो, न अची वियो त वरी हिकु दफ़ो ॿीहर सम्झाईंदोमांव। हे बेसिकली हे खुलियल फार्मूले में, यानी कि फार्मूलो हीअं हूंदो आहे न, a - b होल स्क्वायर इज़ इक्वल टू a स्क्वायर -2ab +b स्क्वायर। हाणे हेॾो वारे तरीक़े सां रखियलु हुयो, यानी कि हे जेको आहे सो फार्मूलो खुलियल तरीक़े सां रखियलु हुयो, हिनखे सॉल्व करे हेॾो रखियो हो। कीअं हुयो, हिन जी जॻह ते हुयो 49p स्क्वायर, हिन जी जॻह ते छा हुयो 1, छो जो हिक जो ॿियो मूल हिकु ई निकिरंदो आहे, चोरस बि हिक जो ॿियो जेको आहे चोरस हिकु ई निकिरंदो आहे, छो जो हिकु ज़रबिया हिकु छा थी वेंदो साॻियो हिकु, ऐं हिक जो अंडर रूट कढंदो या ॿियो मूल कढंदो साॻियो 1 ईंदो आहे। ऐं विच में हिननि ॿिन्हिनि खे पाण में, यानी कि हिन जो 7p ऐं हिन जो 1 पाण में मल्टीप्लाई थियलो ऐं 2 सां मल्टीप्लाई थियलो, सो विच में हुयो 14p,
ठीकु आहे। सो हे हिन फॉर्मेट में रखियलु हुयो, असांखे हिनखे हिन तरीक़े सां बदिलाइणो। असां सिंपली छा कयोसीं, हिन जो ॿियो मूल कढियोसीं, निकितो 7p, हिन जो ॿियो मूल कढियोसीं, छा निकितो 1। हाणे हिते विच में ॾिसो मिडिल टर्म में प्लस आहे त असां प्लस रखियोसीं, हिनखे ॾिसी रखी करे होल स्क्वायर कंदासीं, असांजो आंसर निकिरी वेंदो।